अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। साईं तव्हांजो नालो? साईं मुंहिंजो नालो इरफान बुलेदी उर्फ गुलाम हुसैन बुलेदी आहे। किथे वेठा आहियो? उॾेउलाल स्टेशन में वेठा आहियूं, ज़िला मटियारी। छा कंदा आहियो? ऐं पाण नौजवान साफ़ी आहियां, उनखां अलावा ऑनलाइन कमु कंदो आहियां। कहिड़ो ऑनलाइन जो? ऑनलाइन कमु असां कंदा आहियूं, P2P जो कमु कंदा आहियूं, जंहिंमें कुझु ट्रेडिंग वग़ैरह हूंदी आहे उहो कंदा आहियूं। माल पाणी ईंदो आहे? माशाल्लाह बहितर ईंदो आहे, अल्लाह जे फज़ल करम सां, तव्हांजी दुआउनि सां। रोज़गार थियो वञे? जी हा, बहितरीन माशाल्लाह, गुज़र सफ़र बहितरीन थियो। अच्छा, ऑनलाइन खां अलावा ॿियूं एक्टिविटीज़ कहिड़ियूं? ॿियूं एक्टिविटीज़ माशाल्लाह प्रेस क्लब उॾेउलाल स्टेशन जॉइन कई आहे, जर्नलिज़म जॉइन कई आहे, ऐं माशाल्लाह जर्नलिज़म जी दुनिया में पंहिंजे लाइ कोशिशूं तेज़ करे छॾियूं आहिनि। हिते क़ाबिल उस्ताद मौजूदु आहिनि, उन्हनि जी गाइडलाइन जे थ्रू असां हिते जेको आहे प्रेस क्लब उॾेउलाल स्टेशन ते सिखी बि रहिया आहियूं, उन्हनि खां क्लासिस बि वठी रहिया आहियूं, ऐं असां अॻियां जेको आहे बहितर खां बहितर जेको रिपोर्टिंग करण जे लाइ सिखी रहिया आहियूं हिते। अच्छा, इहो कंहिंखां सिखी रहिया आहियो? हिते असांजा कुझु मुअद्दिन आहिनि, कुझु उस्ताद आहिनि, जंहिंमें उस्ताद फ़कीर सिकंदर साहवाल, उस्ताद अली नवाज़ साहवाल आहे, असांजो सदर साहिबु आहे हिते अब्दुल गफ़ूर साहिबु, उहे आहिनि। कुझु ॿिया आहिनि, उस्ताद जुमो आहे, काफ़ी सारा आहिनि ॿिया दोस्त आहिनि जेके असांखे वक़्तनि फ़वक़्तनि गाइड कंदा रहंदा आहिनि। अच्छा, कीअं थो लॻे हिते तव्हांखे सहाफ़त में अची करणु ऐं कमु करणु वग़ैरह? जी सहाफ़त ॾिसो, ऐं शुरू खां ई अर्ज़ु कंदो अचां त जिते सभु सीनियर मौजूदु आहिनि, उस्ताद आहिनि, सहाफ़ियत हिकिड़ो अलाह ताला जी तरफ़ां ॾिनल हिकिड़ो मथां तव्हांजी ज़िमेदारी आहे। मुआशिरो आहे, मुआशिरे जी इस्लाह जे लाइ तव्हांखे ज़रूरी आहे त तव्हां जेके बि शयूं ॾिसो उनखे कैमरे जे अख में खणी ऐवाननि ताईं पुॼायो। सो असांजी बि इहा ई कोशिशि रहंदी आहे। सहाफ़त बि माशाल्लाह बहितरीनु पेशो आहे ऐं हिन में को आर कोन्हे। अच्छा, उॾेउलाल में जेका आहे असां सहाफ़त खे कीअं था ॾिसो? उॾेउलाल स्टेशन जी सहाफ़त बहितरीनु सहाफ़त आहे माशाल्लाह। असां ॿियनि प्रेस क्लबनि जा हाल मालूम कयूं था त असांखे हुते काफ़ी सारा झोल नज़र ईंदा रहंदा आहिनि, पर असांजी प्रेस क्लब उॾेउलाल स्टेशन हिन सभिनी झोलनि खां महफ़ूज़ आहे ऐं हिते माशाल्लाह हिकु बहितरीनु निज़ाम आहे। ऐं हर रोज़ु फील्ड जो वर्क आहे, अचनि था सभु दोस्त फील्ड में निकिरी था वञनि ऐं पंहिंजो कमुकारु बहितर तरीक़े सां था कनि। ऐं सम्झां थो त उॾेउलाल स्टेशन जी सहाफ़त हिकिड़ो बहितरीनु मुआशिरे जो सुतून आहे। अच्छा, उॾेउलाल स्टेशन जी शहर आहे जी। इहो कीअं था हिनखे तव्हां ॾिसो? कहिड़े हवाले सां सर? हर तरह सां, सियासी हवाले सां, समाजी हवाले सां, सहाफ़त जे हवाले सां। मटियारी ज़िले जो गॾु रही चुको आहे उॾेउलाल स्टेशन, रहंदो बि आयो आहे। जॾहिं बि का सियासी दंगल थींदो आहे त बहितरीनु कैंपेन उॾेउलाल स्टेशन मां निकिरंदी आहे, चाहे उहा मखदूम ख़ानदान जी हुजे, जामोद ख़ानदान जी हुजे, या मुस्लिम लीग नून जे खानदान जेको आहे बशीर मेमून जी हुजे। त हिकिड़ो सियासी गॾु रहियो आहे माशाल्लाह। हिते मंशियात बहितरी कोन्हे, वॾा वॾा जीअं आइस जा नशा थी विया हलिया या ॿिया अहिड़ा नशा आहिनि, अलाह जो शुक्र आहे असांजो शहर हिन खां पाक आहे। बहितरीनु ऑफिसर्स हिन शहर मां निकिता आहिनि। उॾेउलाल स्टेशन बहितरीनु शहर मौजूदु आहे, मतिलबु आहे। साईं इरफान बुलेदी साहिबु, तव्हांजी महिरबानी ऐं तव्हां असांखे पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो ऐं इन जे हवाले सां अलाह कंदो इहे कचहरियूं मोहबतूं इहे हलंदियूं रहंदियूं। अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो। तव्हांजी महिरबानी, तव्हां उन चीज़ खे टाइम ॾिनो, अलाह ताला तव्हांखे सलामत रखे। थैंक यू। आमीन आमीन, महिरबानी।